अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आल बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन।
मुअज़्ज़ज़ सामईन हज़रात, बिरादरान इस्लाम, अवां भलारी जमात जे आॾो मूं गुनहगार क़ुरान मजीद जी हिकिड़ी आयत सबूरी तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में तव्हांजे आॾो चंद गुज़ारिशूं पेश करणियूं आहिनि। दुआ फरमायो रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालू शान पंहिंजे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा भाउ, सभ खां पहिरियां बुनियादी ॻाल्हि इहा त अल्लाह साईं तव्हां असां सभिनी खे पंहिंजे ख़ुसूसी महिरबानी सां नवाज़े मुस्लमान बनायो, इहो अल्लाह जो अज़ीम एहसान आहे। इंसान दुनिया में तमाम घणा आहिनि, अरबन खरबन जे तादाद में इंसानियत जी आबादी आहे, पर उन्हनि मां घणा माण्हू अल्लाह जे ज़ात जा मुनकिर, अल्लाह जे क़ुरान जा इनकारी, अल्लाह जे महबूब जा दुश्मन, अल्लाह जे दीन खां पुठी रहनि। तव्हां ई असां ख़ुदा ताला जो शुक्र कयूं जो अल्लाह पाक जल्ल जलालू अमन वालू पंहिंजी ख़ुसूसी महिरबानी करे तव्हां असांखे इस्लाम दीन नसीब फरमायो। क़ुरान पाक में अल्लाह से फरमायो आहे इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। अल्लाह साईं जल्ल जलालू अमन वालू वटि जेको पसंदीदा दीन आहे उहो इस्लाम आहे। इन्हीअ जे करे जो इहो दीन मुक़रर करण वारो अल्लाह पाक पाण आहे। इस्लाम दीन खां सिवा ॿिया जेतिरा बि दीन आहिनि, मज़हब आहिनि, उहे माण्हुनि जा ठहियल आहिनि, पंहिंजे ख़्वाहिशात नफ़सानी मुताबिक़ उन्हनि के उसूल के क़ाइदा के इबादतूं मढ़े पाण ते रखिया आहिनि ऐं उहे उन्ही ते हली पाण खे पाण गुमराह कनि था, अल्लाह के भी नाराज कन था, अल्लाह के रसूल के भी नाराज कन था। लेकिन आओ तव्हां के यकीन सां ॿुधायां, कुरान पाक जो शाहिदी आहे कुरान पाक जी, त तव्हां असांखे ख़ुदा ताला जेको दीन इस्लाम ॾिनो आहे उहो अल्लाह ताला पाण मुक़रर फरमायो। उन्ही दीन ऐं इस्लाम ते हलण लाइ के चंद पाबंदियूं आहिनि जेके अल्लाह ताला तव्हां ई असांजे मथां रखियूं आहिनि, जन ते अमल करण तव्हांखे असांखे तमामु सख़्तु ज़रूरी आहे। मां तव्हांजे आॾो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान अर्ज़ करे पोइ तिलावत कयल आयत जी माना ॿुधाईंदुसि। अल्लाह ताला जे प्यारे हबीब छा फरमायो आहे उनखे तव्हां ज़रा गौर सां ॿुधो। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां दुरूद शरीफ़ पढ़ो त मां तव्हांखे सोणे नबी करीम जी हदीस ॿुधाईंदो आहियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइन था, बुनियल इस्लाम अला खम्सिन। हबीब करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो, इस्लाम जूं बुनियादी शयूं पंज आहिनि, यानी इस्लाम जो बुनियाद पंजनि शयुनि जे मथां रखियल आहे। तव्हांजी जाइ, घर, बंगलो, ओताक चइनि भितियुनि ते हूंदी आहे। उतरा ॾखणा उलहंदा उभरंदा उन्ही चइनि भितियुनि जे मथां तव्हांजे घर, बंगले, ओताक जी छत क़ाइमु हूंदी आहे। अल्लाह ताला जे हबीब करीम अलैहिस्सलाम फरमायो त इस्लाम जो बुनियाद वरी पंजनि शयुनि जे मथां आहे। जे कंहिं घर जे लाइ, बिल्डिंग जे लाइ, महलात जे लाइ, बंगले जे लाइ चार दीवारूं ज़रूरी आहिनि। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था इस्लाम जे लाइ बि पंज शयूं ज़रूरी आहिनि। उहे पंज शयूं अल्लाह पाक मुक़रर फरमायूं आहिनि ऐं उन पंजनि शयुनि जे मथां इस्लाम जो बुनियाद आहे। पहिरीं शइ आहे शहादत अल्लाह
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था वे इस्लाम जे बुनियादी शैन मां पंजन शैन मां पहरी पहरी शया जो असाई तवा के गवाही जणी या शाहिदी जणी या त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह का सवा ॿियो केर भी इबादत जो लायक नाहे ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आखिरी रसूल आ। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइन था इस्लाम जूं बुनियादी पंज शयूं उन पंजन शयुनि मां पहिरीं शइ आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण। इन खां पोइ वरी ॿियूं चार शयूं आहिनि। हाणे पहिरियां पहिरियां इन पहिरीं शइ ते तव्हां थोरो गौर कयूं पोइ अॻिते हलंदासीं ॻाल्हि इंशाअल्लाह सवली थी वेंदी। हाणे अल्लाह साईं फरमायो त तव्हांखे इस्लाम में अचिणो आहे त पंजनि शयुनि खे क़बूल करिणो आहे। उन पंजनि शयुनि मां इहा पहिरीं शइ आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हाणे मुंहिंजा अदा तव्हां असां कॾहिं सोचियो आहे त ला इलाहा इल्लल्लाह जी तक़ाज़ा कहिड़ी आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह जी तक़ाज़ा कहिड़ी आहे? ला इलाहा इल्लल्लाह असां खां छा थो मुतालबो करे, मुहम्मदुर रसूलुल्लाह असां खां छा थो घुरे, इन बारे में असां कॾहिं न सोचियो आहे। बस ज़ुबान असां चवंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मुंहिंजा सोना अल्हम्दुलिल्लाह ज़ुबान असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण बि सआदत आहे, गनीमत आहे, भलाई आहे। पर इन में जेका शइ बयान थियल आहे उन ते गौर करणु ऐं अमल करणु बि ज़रूरी आहे। पहिरीं शइ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इन जी माना छा आहे? ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह खां सवा इबादत जो केर भी लायक नाहे। ला माना न, इलाह माना माबूद, इल्ला माना मगर, अल्लाह माना वहदहू रब करीम जी ज़ात बाबरकात। असां नफ़ी क्यों था, इनकार क्यों था त केर भी इबादत जो लायक नाहे। कंहिंखे असां सजदो कोन कंदासीं, कंहिंजे आॾो असां झुकंदासीं कोन, कंहिंजी रज़ा असांखे मतलूब कान्हे का। मतलूब सिर्फ़ ख़ुदा जी रज़ा आहे। इबादत करणी आहे त सिर्फ़ अल्लाह जे ज़ात बाबरकात जी करणी आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त तव्हां सोचो सही, अल्लाह ताला तव्हां असांखे कहिड़ी सुहिणी सूरत नसीब फरमाई आहे। हथ ॾिनई, पेर ॾिनई, जिस्म ॾिनई, अकुल ॾिनई, सम्झ ॾिनई, अखियूं ॾिनई, अकुल अता फरमायई। रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे मुंहिंजा बाना ही तुंहिंजी नूरानी पेशानी ठाहिण वारो मां रब करीम आहियां। मां रब करीम तोखे हुकुम थो कयां त इहा जेका तुंहिंजी पेशानी मूं ठाही आहे सा मुंहिंजे आॾो झुके, ॿिए जे आॾो न। पैदा तोखे मूं कयो, हथ तोखे मूं ॾिना, रिज़्क़ रोज़ी तोखे मां अता फरमाईंदो आहियां, खीर पुट तोखे मां अता फरमाईंदो आहियां, सिज तुंहिंजे मथां मां रब भारींदो आहियां, चंड जी रोशनी मां अल्लाह तोखे ॾींदो आहियां, थधियूं थधियूं हवाऊं मां अल्लाह तोते घुराईंदो घुलाईंदो आहियां, मिटीअ मां धूड़ मां तुंहिंजे लाइ गुलाब जा गुल फसल मां पैदा फरमाईंदो आहियां, धन मां धूड़ मां धन मां रब करीम तोखे पैदा करे ॾींदो आहियां। केतिरियूं शयूं मां अल्लाह पाक तुंहिंजे खाधे पीते जे लाइ पैदा फरमायो। वल खैल वल बिगाल वल हमीर तरकबूहा। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मुंहिंजा बाना मूं तुंहिंजे लाइ घोड़ा पैदा फरमाया, मूं तुंहिंजे लाइ उठ पैदा फरमाया, तोखे सवारी जी सहूलत थी पवे। अल्लाह ताला फरमाए थो ढगा तुंहिंजे लाइ मूं पैदा फरमाया। तहमिलु अस्क़ालकुम इला बलदिन लम तकूनू बालिगीह। ये सभई जानवर मां रब्बुल आलमीन तुंहिंजे लाइ इन वास्ते पैदा फरमाया। ये तुंहिंजो वज़न खणंदा, तुंहिंजूं तकलीफ़ूं खणंदा, तुंहिंजे पारां कम करे तोखे सुख पहुचाईंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो तूं ज़रा गौर त कर, हे सारी कायनात मां रब करीम तुंहिंजे लाइ पैदा कई, पर तोखे रब मूं पंहिंजे लाइ पैदा फरमायो। कॾहिं सोचो थी चंड तुंहिंजे लाइ, सिज तुंहिंजे लाइ, ज़मीन तुंहिंजे लाइ, आसमान तुंहिंजे लाइ, छा नाहे? खलक़लकुम मा फिस्समावाति वल अर्दि। अल्लाह ताला पंहिंजे पाक क़ुरान मजीद में फरमाईंदो आहे आसमाननि ऐं ज़मीन जे विच ते जो कुझु बि आहे मां अल्लाह ताला तुंहिंजे लाइ पैदा कयो आहे। सारी काइनात असांजे लाइ। हिकिड़े उर्दू वारे वीचारे इन्हीअ जी माना कई आहे, जानवर पैदा हुए तेरी वफा के वास्ते,
जानवर तुंहिंजा वफ़ादार उठ जहिड़ी हेॾी वॾी भला नंढड़ी नोड़ी नाकेली में विझी नक में सॼो ॾींहुं घुमाईंदो वतीसि ॿार खणीसि गॾ उठ गाने में वहाईसि हुनजे मथां फुटियूं ढो जेतिरो खपई ओतिरो कर। अल्लाह सी फरमाए थो ये जानवर सभु तुंहिंजे लाइ। जानवर पैदा हुए तेरी वफा के वास्ते, खेतियां सरसब्ज हैं तेरी गिजा के वास्ते। अल्लाह सी कहिड़ा सोना सोना फसल अंब अंगूर खजूं मेवा मुंहिंजा दोस्त सुठा सुठा फसल भाॼियूं अलाए छा असांजे वास्ते ज़मीन मां धूड़ मां कलर मां पैदा पियो फरमाए। अल्लाह ताला फरमाए थो सभु तुंहिंजे लाइ खेतियां सरसब्ज हैं तेरी गिजा के वास्ते। चांद सूरज और सितारे सब जिया के वास्ते। चंद्र तुंहिंजी रोशनी जे लाइ, सितारा तुंहिंजे रोशनीअ जे लाइ। अल्लाह पाक सिज तुंहिंजे रोशनी जे लाइ पैदा कयो। चांद सूरज और सितारे सब जिया के वास्ते। सारा जहां तेरे लिए पर तू खुदा के वास्ते। अल्लाह ताला फरमाए तो हर शय सबका तुंहिंजे लाइ। मां रब करीम तुंहिंजे वास्ते पैदा कई पर बाना तोखे मूं वरी पंहिंजे लाइ पैदा कई। वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। कुरान मजीद में रब्बुल आलमीन फरमायो मां जिन्नन खे ऐं इंसानन खे पंहिंजे इबादत लाइ पैदा फरमायो आहे। ओ जिन्नो तव्हां मुंहिंजी इबादत कयो ऐं इंसानो तव्हां मुंहिंजी इबादत कयो। जिन्न बि ख़ुदा पाक इबादत लाइ पैदा फरमाया त अल्लाह पाक इंसानन खे बि इबादत लाइ पैदा फरमायो। हाणे रब्बुल आलमीन फरमाए थो हर का शइ तुंहिंजे लाइ आहे। हाणे तूं ज़ुबान सां त चवंदो ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा ॿियो केर बि इबादत जो लाइक़ न आहे। इहो ज़ुबान सां चवंदो आहे पर कॾहिं सोचियो अथई त इन ते अमल कयो थी। अलाह खां सवाइ इबादत जो ॿियो केरु लाइक़ कोन्हे। हिकिड़ो अलाह आहे बसि उनजी इबादत कबी। पोइ भला कॾहिं इबादत जे पासे सोचियो आहे न। अल्लाह से फरमाईंदो आहे अफरअयतल्लज़ी मन इत्तख़ज़ इलाहहू हवा। उन माण्हूअ खे त ॾिसो, क़ुरान थो चवे उन माण्हूअ खे त ॾिसो जेको मां अल्लाह खे रब नथो बणाए पंहिंजे नफ़्स जे ख़्वाहिशुनि खे रब थो बणाए। जेका ॻाल्हि अल्लाह चवे उन ते नथो हले पर जेका ॻाल्हि नफ़्स चवेसि थो उन ते हले थो। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजे चवण ते हले हा त मूंखे अलाह मञे हा, पर पंहिंजे नफ़्स जे चवण ते हले थो त हिन पंहिंजे नफ़्स खे अलाह बनायो आहे। जेकॾहिं मूंखे अलाह बणाए हा, मां अलाह खे अलाह सम्झे हा त ज़रूरु मुंहिंजे चवण ते हले हा, पर मुंहिंजे चवण ते नथो हले। हे नफ़्स जो मुरीद आहे, पंहिंजे ख़्वाहिशुनि जो मुरीद आहे, पंहिंजे सधुनि जो मुरीद आहे। पोइ जेको पंहिंजे नफ़्स ऐं पंहिंजे ख़्वाहिशुनि जे पुठियां हले थो ईअं सम्झ त वो मुरीद भी पंहिंजे नफ़्स जो आहे, ख़्वाहिशुनि जो आहे। ऐं नफ़्स हिन जो अल्लाह आहे, ख़्वाहिशूं हिन जूं अल्लाह आहिनि, पंहिंजूं सधूं हिन जूं अल्लाह आहिनि। मां अल्लाह खे अल्लाह कोन थो मञे पियो। अल्लाह खे अल्लाह उहो मञींदो आहे जेको हमेशह हमेशह पंहिंजे रब खे राज़ी रखंदो आहे। असांजो सोहणो लतीफ़ बि इहा ॻाल्हि थो करे। फरमाए थो बाना छा खऊं वञी छो तूं ॿेली बीही ॿियनि जो वठो कंजक करीम जी जग जो वाली जो। पोइ सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क़ अल्लाह सी। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दिल खोले चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
दोस्तो तव्हां खे ज़रूर इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी त असां जे कॾहिं ज़ुबान सां चऊं था ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा ॿियो केर बि इबादत जो लाइक़ नाहे, माना असां इहो इक़रार था कयूं त असांखे ख़ुदा जी इबादत करणी आहे। रुगो ज़ुबान सां चयोसीं। हिकिड़े बुज़ुर्ग जी ॻाल्हि आहे, वो फरमाए थो, पंहिंजी किताब में लिखे थो त हिकिड़ी औरत हुई वॾी उमिरि जी कुराड़ी, उहा पंहिंजे घर में वेठी हूंदी हुई ऐं वेठे वेठे चवंदी हुई मां पंहिंजे हबीब ते लखे सलातूं पढ़ां। छा चवंदी? मां पंहिंजे हबीब ते लखे सलातूं पढ़ां। ॿ टे दफ़ा वेही वेही वरी चवे मां लखे पंहिंजे हबीब ते सलातूं पढ़ां। वरी 2-3 मिंट वेही वरी चवे। पोइ अलाह जो बानो फरमाए थो त उन्हनि माईअ जो पुटु हो नौजवान ॿुधी ॿुधी माउ खे चई अम्मा चवीं वेठी त मां नबी करीम ते लखे सलातूं पढ़ां, पढ़े त कान थी, रुगो चवीं थी मां पंहिंजे हबीब ते लखे सलातूं पढ़ां। चवण सां त कोन थींदी तो मां लखे सलातूं पढ़ां, पढ़ण सां थींदो, पढ़ो त पोइ थींदो। जेकॾहिं को चवे त मां पंधु करे सकरंड पहुचां, सॼो ॾींहुं वेठो चवे कोन पहुचंदो, या पुॼंदो आहे? सॼो ॾींहुं वेठो चवे अदा मां पंधु करे सकरंड पुॼां, कोन पुॼंदो। पुॼंदो तॾहिं जॾहिं वर खणी हलंदो, पंधु कंदो वेंदो, पोइ या सवारी ते वञे, साइकिल ते वञे, कार ते वञे, पेरे पैदल वञे त बि बीठो आहे सकरंड। वञण खां सवा कुझु कोन थींदो। मुंहिंजा दोस्तो त महबूब ते दुरूद पढ़ण खां सवा दुरूद कोन थींदो। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे ज़ात बाबरकात जे इबादत करण खां सवा इबादत कान थींदी। रुगो चइबो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह खां सवा ॿियो केर बि इबादत जो लाइक़ नाहे। इबादत जो लाइक़ हिकिड़ो अल्लाह आहे, हिकिड़ो अल्लाह आहे, हिकिड़ो अल्लाह आहे। मुंहिंजा दोस्त ईअं रुगो चवण सां कुझु कोन थींदो, कमु तॾहिं ठहंदो जॾहिं अल्लाह जी इबादत कंदे, बंध कंदे त मंज़िल ते पहुचंदे, बंध न कंदे त चवण सां पियो सॼो ॾींहुं चओ त मां पहुचां पहुचां पहुचां, पर कोन पहुचंदे। ला इलाहा इल्लल्लाह ख़ाली चवे ऐं चवे त अल्लाह खां सवा ॿियो केर बि इबादत जो लाइक़ नाहे। इबादत जो लाइक़ हिकिड़ो अल्लाह आहे, ईअं रुगो चवंदे ऐं इबादत न कंदे इबादत कान थींदी। मुंहिंजा दड़ा, इबादत तॾहिं थींदी जॾहिं मुंहिंजा दोस्त वुज़ू करे कमर ॿधी तयार थी अल्लाह पाक जे दरबार में अची सर्ब सजूद थी ख़ुदा जे आॾो झुक। अल्लाह ताला तोखे आसान तरीक़ो करे ॾिनो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मां सॼो ॾींहुं तो ते निमाज़ फ़र्ज़ कान कई आहे, 24 कलाक तोखे कोन थो चवां तूं मस्जिद में वेठो हुजे। अल्लाह ताला फरमाए थो राति जो सुम्ही उथ, सजो भरे खां अॻे ख़ुदा जो फर्ज़ पढ़। उन खां बाद में अल्लाह ताला फरमाए थो तोखे बेपहरीअ ताईं छुटी आहे, नौकरां त वञी नौकरी कर, मज़दूरां त वञी मज़दूरी कर, ज़मींदारां त वञी ज़मींदारी संभाल, हिम्मत कर, सॼो ॾिहाड़ो पंहिंजे बच्चनि जे लाइ गुज़ारो कर। काफ़ी टाइम तोखे अल्लाह ताला 7-8 कलाक 9 कलाक जो टाइम ॾींदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो इहो सॼो टाइम पंहिंजे पेट जे लाइ। हाणे जंहिंमहिल सिजु लड़ंदो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे हाणे वरी मुंहिंजो वारो आहे, वरी 5 मिंट मां अल्लाह जी दरबार में अच। ये खुदा कोन थो चए त हाणे ॿेपहरी खां पोइ वरी गोॾो भञी वो असांजी ते वेठो हुजे, न न। फ़ैज़ा क़ुदियतिस सलातो फंतशिरू फिल अर्दि वब्तगू मिन फ़ज़लिल्लाहि वज़्कुरुल्लाह लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह ताला फरमाए थो फ़ैज़ा क़ुदियतिस सलातु फंतशिरू फिल अर्दि, जीअं जो निमाज़ पूरी थिए,
नमाज ख़त्म थे फंतशिरू फिल अर्द हलिया वञो ज़मीन में वब्तगू मिन फज़लिल्लाह वञी नमाज खां पोइ ज़मीन में अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी तलाश कयो। अल्लाह ताला फरमाए थो मां रब करीम तव्हांखे चवां थो इबादत जो महदूद टाइम आहे, बाक़ी सॼो टाइम तुंहिंजे पंहिंजे बच्चनि जे पेट गुज़रण लाइ, पंहिंजे कारोबार जे लाइ, पंहिंजे धंधे जे लाइ मां तोते थोरो टाइम रखियो आहे, थोरो टाइम मूंखे ॾे, बाक़ी टाइम पंहिंजे ज़िंदगीअ लाइ पूरो फरमा। इबादत बि अल्लाह सी असां ते महदूद रखी, थोरी रखी, एतरी रखी जेका असां करे छॾियूं। क़ुरान फरमाईंदो अला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा, मां अल्लाह पाक अव्हां ते बार एतिरो ई रखियो आहे जेतिरो तव्हां करे सघंदा आहियो। अव्हां जे ताक़त खां वधीक तव्हां ते मूं बार रखियो ई कोन्हे को। ईअं त जेकॾहिं मां तव्हां ते ताक़त खां वधीक बार रखां इहो ज़ुल्म थी पवंदो। मां अल्लाह ताला ज़ुल्म खां पाक आहियां। और मुंहिंजा बाना का बि इबादत मां तव्हां ते एतिरी कान रखी आहे जो तव्हां न करे सघो। मां अल्लाह तव्हां ते इबादत ओतिरी रखी आहे जेका तव्हां आराम सां करे सघंदा आहियो। बेपरी खां पोइ असर जो टाइम आहे मुख़्तसर, घड़ी जो तूं टाइम ॾिसी न वध में वध वज़ू करे इस्तंजो करे नमाज़ पढ़ त 10 मिंट। अल्लाह ताला फरमाए थो सिजल थिए ताईं छुटी, सांझी जी नमाज़ पढ़ी वरी सोमणीअ ताईं छुटी। सोमणीअ खां बाद में अल्लाह ताला फरमाए थो वजालना नौमकुम सुबाता, सॼो ॾिहाड़ो बचनि जो रिज़्क़ रोज़ी तलाश कई, सारो ॾिहाड़ो मज़दूरी कयई, सारो ॾिहाड़ो मां अल्लाह पाक तोखे पंहिंजे कारोबार में मसरूफ़ रखियो। हाणे मुंहिंजी इबादत बि कंदो रहे। हाणे सोमणीअ जी नमाज़ थी, अल्लाह से फरमाए थो या निंड तुंहिंजे लाइ मां आराम जे लाइ बनाई आहे, सॼे ॾींहं जो थक टुटल थकल मुसीबत जो मारल। अल्लाह ताला फरमाए थो पंहिंजे राति जे टाइम ते बिस्तरे ते सुम्हंदो आहे। अल्लाह से फरमाए थो मां आसमान जे मुसीबतुनि खां तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो आहियां। तूं निंड पियो हूंदो आहे, मुंहिंजा मलाइक सॼी राति तुंहिंजे मथां पहरो ॾींदा आहिनि। उहा निंड बि तुंहिंजे लाइ अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो फरमाए थो त उहा फर्मा बरदारी वारी निंड बि इबादत में आहे। मदीने वारे मीर फरमायो, असांजे नबी करीम फरमायो त जेको शख़्स सोमणी जी नमाज़ बा जमात पढ़ी सवेर सुम्हे ऐं नियत कहिड़ी करे त सवेर सुम्हां त वरी फजर जी नमाज़ ते जाग थिए। अल्लाह जो हबीब फरमाए थो सॼी राति ही बिस्तरे ते सुतो पियो आहे, गोघरा पियो हणे, अल्लाह ताला पियो चए त लिखोसि इबादत में। फरहत तुंहिंजे जिस्म खे, तुंहिंजे जान खे, पर अल्लाह ताला तुंहिंजी निंड बि तुंहिंजी इबादत में शुमार फरमाए छॾी, बशर्ते को तुंहिंजी निंड ख़ुदा जे फर्मा बरदारी वारी। पेट लाइ हारी पेट लाइ, ज़मींदार पंहिंजे पेट जे लाइ, मज़दूर पंहिंजे पेट जे लाइ, कामोरो नौकरी करे पंहिंजे पेट जे लाइ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया कमाइण जे लाइ, ॾोकड़ कमाइण जे लाइ, पैसनि गॾु करण जे लाइ सॼो ॾींहुं पघार था वञनि, निंड फिटी वई आहे, परेशान आहियूं। अल्लाह ताला फरमाए थो बाना इहा तूं कमाई त दुनिया थो, पेट लाइ थो करी, बच्चनि लाइ थो करी त बंगला ठहारायां, कार वठां, घर में फर्नीचर सुठो रखां, बैंक बैलेंस हुजे, सुभाणे ज़रूरत पवे त मूं वटि पैसा जाम हुजनि। इहो आहे त सॼो दुनिया जो धंधो। पर नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था हिकिड़ो कमु कर, नियत रुॻी इहा कर त इहा दौलत इन्हीअ जे लाइ थो कमायां त हलाल खावां। अल्लाह ताला फरमाए थो इहा दौलत कमाइण बि इबादत है, इहो धंधो भी इबादत है। हारी हर हलाए ओ हारीअ जो हर भी इबादत है। मुंहिंजा दोस्त मजदूर मजदूरी खणे, मजदूरी करे, उहा मजदूर जी मजदूरी भी इबादत है। मेहनत कश माण्हू मेहनत करे, उहा भी इबादत है। सिर्फ़ छाजे करे जो नियत हुन इहा कई आहे त दुनिया दौलत कमायां, छाजे लाइ कमायां त हिलाल जो टुकुर खावां।
मुजादा हुजूर सही फरमायो त हिलाल खाओ, हिलाल कमायो, हिलाल में बरकत आहे, हिलाल में परेशानी ना है। हराम जा करोड़ रुपया हूंदो पर सकून कोन हूंदो। हिलाल जी तव्हां त बस रुगो दाल पानी हूंदी त तव्हां सुकून सां हूंदव। ऐं उन हिलाल जी इबादत ऐं हराम में केतिरो फ़र्क़ु आहे। नबी करीम फरमाइनि था जंहिं माण्हूअ जे पेट में हराम जो हिकिड़ो लुकमो वियो, हिकिड़ो गिरह वियो, हिकिड़ो लुकमो हराम जो पेट में वियो, रिश्वत खाधाई, पराओ हक़ खाधाई, पराई मिल्कियत फबायई, पंहिंजे कारोबार में धंधे में बेईमानी कयई, हराम थी वियो। हाणे उन हराम जे कमाई मां हिकिड़ो लुकमो पेट में वियो, रसूलुल्लाह फरमाए थो अल्लाह ताला हुन जी 40 ॾिहाड़ा का बि इबादत क़बूल कोन कंदो। न रोज़ो क़बूल, न हज क़बूल, न ज़कात, न उमरो, न नमाज, का शइ न को ख़ैर न को ख़ैरात, कम ई न थिए। पर महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाए थो तूं हलाल खा, हलाल कमाए, भली तो वटि करोड़ रुपया न हुजनि, हलाल जी कमाई में बरकत एतिरी आहे जंहिंजे पेट में हलाल हूंदो आहे। रब चवंदो आहे मुंहिंजो बानो ही मुंहिंजे दरबार में हथड़ा खणंदो आहे, मां हुन जा हथ ख़ाली न वराईंदो आहियां। मुझा दा, मुझा भा, मुझा सौक दोस्त अजीज, तव्हां ज़रा गौर कयो, फिक्र कयो, आख़िरत जे लाइ कुझु समर ठाहियो, अॻिते पाण खे हलणो आहे। मां तव्हां खां पुछंदुसि, मां अॻारो ॻाल्हि कई, अलाए पोइ मुंहिंजी इहा चरियाई आहे, मां ग़लति चयो अलाए सच चयो। मां त चवां थो त असांखे मौत यकीनन अचणो आहे ऐं असांजो अक़ीदो हुजणु खपे। तव्हांजो अलाए कहिड़ो अक़ीदो आहे? मौत ते ईमान आहे या न आहे? मौत खां न ॾिजो। मौत तव्हांजे असांजे ज़िंदगीअ जी हिफ़ाज़त कंदो आहे। पंहिंजी ज़िंदगीअ खे मौत विञाईंदो कोन्हे। मौत असांजे ज़िंदगी खे ख़तम न कंदो आहे, मौत असांजे ज़िंदगीअ जो पहरो ॾींदो आहे। तव्हां चवंदो अलाए मुल साहब चरियो अलाए असां चरिया। हाणे मां तव्हांखे ॻाल्हि खोले सम्झाईंदुसि, तव्हां इंशा अल्लाह ताला क़बूल कंदो। मौत असांजे ज़िंदगीअ जी हिफ़ाज़त थो करे। चओ मौत असांजे ज़िंदगीअ जी, ॾाढे त चओ कीअं थो करे, ॿुधो। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालो क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे, इज़ा जा अजलुहुम ला यस्तखिरून साअतम वला यस्तक़दिमून। थोरो तवज्जो कंदो न, मज़ो बची वेंदो, सम्झ में बि ॻाल्हि ईंदी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, बाना मूं तुंहिंजी ज़िंदगीअ जा ॾिहाड़ा मुक़रर कया आहिनि। कंहिंजी 60 साल उमिरि ख़ुदा मुक़रर कई, कंहिंजी 70 साल, कंहिंजी 30 साल, कंहिंजी 90 साल, कंहिंजी 100 साल, कंहिंजी 15 साल। ख़ालिक़ त अहिड़ो बि आहे जो माउ जे पेटां ॿार ॼाओ आहे, वरी ॿार गुज़ारे। मुंहिंजा मोला जेको ॼमण सां मरी वियो न, पैदा छो कई? जंहिंखे ज़िंदगी नसीब ई कान थी, हयाती हिन जी हिते पूरी करे छॾियई, हो पैदा छो कई? ख़ुदा ताला फरमाए थो, बाना तोखे ख़बर न आहे इन जी पैदा करण में कहिड़ियूं मां हिकमतूं रखियूं आहिनि। मुंहिंजा आदा, हाणे ॻाल्हि इहा पे कयमि त मौत असांजे ज़िंदगीअ जी हिफ़ाज़त कंदो आहे। कीअं? ॾिसो, हिकिड़े माण्हूअ खे मौत अचणो आहे 80 साल जे उमिरि में। अल्लाह जे कानून मुताबिक़ हुन जी उमिरि पूरी थींदी 80 साल। हितां तव्हांजे ॻोठां हमराह निकितो, उमिरि अथसि 40 साल, हाणे मरणो आहे हिनखे 80 साल में। हाणे हितां निकितो, हिन जा दुश्मन मारण जा रस्ते ते बीठा आहिनि। हिनखे ख़तमु करण जे लाइ हो अचे, असांखे ख़तमु कयो। राइफलूं, क्लाशनूं, कुहाड़ियूं, बंदूकूं, दुश्मन इंतज़ार में आहिनि। इहो हितां असांजो दुश्मन लंघंदो, हिनखे असां मारींदासीं। उमिरि जो 40 साल जो नौजवान आहे, पर अल्लाह जे रिकॉर्ड में, दफ़्तर में लिखियो पियो आहे 80 साल जो जेरो रहंदो। अल्लाह ताला फरमाए थो, इहो मौत तोखे 80 साल खां अॻे न ईंदो। इहो मौत ई तुंहिंजे ज़िंदगी जी हिफ़ाज़त कंदो। उहे तुंहिंजे मारण वारा अंधा ॿोड़ा गूंगा थी वेंदा, तुंहिंजे वार खे बि विंगो करे न सघंदा। ओ मौत तुंहिंजे ज़िंदगीअ जी हिफ़ाज़त थो करे, त हिनखे 80 साल में मरणो, अॻे छो मारियासि?
अगे न मरंदे अगे तोखे मरणो ना है उन्हीं मुकरर टाइम ते मरणो आ यो मौत असांजो कोट आ मौत असांजो पहरो आ मौत असांजे जिंदगी जी हिफाज़त कंदो आ असांखे जंहिं टाइम ते मरणो आ इन्हीं खां अॻु में मौत मरण न ॾींदो मौत ख़ुदि असांजी हिफाज़त कंदो पोइ जेको असांजी हिफाज़त करे असां उन खां छो डिॼूं उन खां डिॼण जी ज़रूरत ई कान्हे का मौत वक़्त ते ईंदो मोमिन मरंदो आ त खिली मरंदो आ कुरान तोखे ॿुधायां पोइ तोखे मज़ो ईंदो अल्लाह ताला फरमाए थो मोमिन बानो जॾहिं मरंदो आहे रब करीम जी ज़ात बाबरकात कुरान में फरमाए थो अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना तुरजिई इला रब्बिक रादियतम मर्दियह फदखुली फी इबादी वदखुली जन्नती अदाना नेड़ा बस करे बुद्धो भी शाबाश सुठड़ा छोकरा आयो खाओ चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अदा हाणे तव्हां सोचो तो कुरान छा फरमायो या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना तुरजिई इला रब्बिक जॾहिं मोमिन बानो मरंदो आहे हुन जो साह मलाइका कढंदा आहिनि हुन जे जिस्म मां रूह निकिरंदो आहे अल्लाह ताला हुन जे साह खे रूह खे चवंदो आहे इरजी इला रब्बिक हलिया हलिया तूं पंहिंजे रब ॾे किया चो रादियतम मर्दियह ऐ नफ्स मोमिन जा ऐ रूह मोमिन जा जॾहिं तूं मोमिन जे रूह मां निकिरंदो आहे त मां रब थो चवां रादियतम मर्दियह तूं मूंखां राज़ी मां तोखां राज़ी फदखुली फी इबादी वदखुली जन्नती ऐ मोमिन बाने जा रूह ऐ मोमिन बाने जा साह ऐ मोमिन बाने जा नफ्स जिए जो तू हिन भांडे मां निकिरंदे तू सूर न ॾिसंदे तू तकलीफ़ न ॾिसंदे तू रब खां राज़ी हूंदे रब तोखां राज़ी हूंदो फदखुली फी इबादी हलिया 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 मां तुंहिंजो ठिकाणो अहिड़ी जाइ ते फरमायो आहे जंहिं जाइ ते मां अल्लाह जा नेक बाना गई वेठा आहिनि वदखुली जन्नती ऐं मां रब करीम तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खोले छॾिया हलिया हलिया तूं मुंहिंजे नेकनि बाननि सां अची वियो मां रब करीम मरण सां ई तुंहिंजे लाइ जन्नत जो दर खोले छॾियो आहे बाबू करीम फरमाइनि था त मोमिन बानो जॾहिं मौत खे ॾिसंदो आहे त उहो ख़ुशि थींदो आहे झुमरियूं हणंदो आहे छो इन्ही जे करे जो उन मोमिन बाने जे लाइ ख़ुशख़बरी आहे छा आहे अदा चओ हुन जे लाइ छा आहे ॾाढे त हुन जे लाइ छा आहे ख़बरी आहे मुंहिंजा अदा पोइ जंहिंजे लाइ न ख़ुशख़बरी आहे त मुंहिंजे लाइ ते इनाम आहे इकराम आहे नेमत आहे रब राज़ी आहे उहो मौत खे ॾिसी ख़ुशि थींदो आहे ऐं राज़ी थींदो आहे छाजे लाइ राज़ी थींदो आहे त मूंखे अॻिते को ॾुख न ॾिसणो आहे महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था त अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब पैगंबर करीम फरमाइनि था त मौत हिकिड़ी पुल आहे पुल पुल सम्झो था मोरी जसर अल मौत जसर नबी से फरमाइनि था त मौत पुल आहे पुल खां कहिड़ो कमु वठंदा आहियो हिकिड़े किनारे खां थकिजी पिया आहियो दोस्तनि खां मूं पुछो ॾियो ख़बर भला जमायत खे लंगर करायो थो जंहिं ख़्याल हो त तकरीर खां पोइ पर चयोसीं त न रमज़ान जो महीनो आहे भली बुखारा सुखारा भला असांजा महिमान मानी लाइ जो सीड़ायूं जंहिंखे क़ुर नसीब हूंदो सो मानी खां पोइ बि वेहंदो बाक़ी जंहिं निभागे खे नसीब ई कोन हूंदो सो 100 दफ़ा रोकीसि त बि कोन वेहंदो साईं असांजे दोस्त वॾे साहिबनि फरमाया असां लंगर कराए छॾियो आहे त मूंखे पक आहे त मानड़ी त खाधी हूंदव पर मानड़ी खाधी आहे त कुझु मानी मल्हायो हा उहो न जी त वर्दी ॾियो पोइ तव्हांजी मर्ज़ी अदड़ा
पुल छा कंदी आहे, वाह ते रखियल हूंदी आहे, हिकिड़े किनारे खां ॿिए किनारे ते पुल जे ज़रिए पहुचबो आहे। ये पुल न हूंदी त माण्हू कीअं वाह मां टपे, वो पुल जे ज़रिए हितां खां हेॾे टपंदो। नबी पाक फरमाइनि था त मोमिन जे लाइ मौत बि पुल आहे, मोमिन जे लाइ मौत पुल आहे। मौला हिकिड़ो माण्हू वाह जे हिन किनारे आहे, हाणे पुल तां टपी हिन किनारे वञी ॿिए पासे पहुचंदो आहे। मोमिन जे लाइ मौत वरी कीअं पुल आहे। अल्लाह जे हबीब फरमाए त दुनिया जे सूरनि खां छुटी मौत वारी पुल क्रॉस करे जन्नत में वेंदो। मोमिन जे लाइ वरी मौत निशाने मर्द मोमिन बातो गोयम जो मौत आयो तबस्सुम बर लबे ओस्त। फारसी वारे चयो आहे त मर्द मोमिन जी निशानी तोखे ॿुधायां। मोमिन मर्द केरु हूंदो आहे, मोमिन मर्द छाखे चइबो आहे? चवे थो त मोमिन मर्द उन्ही खे चइबो आहे मौत ईंदो अथसि त खिलंदो आहे। मौत ते छा कंदो आहे? खिलंदो। छो? उनखे ख़बर आहे त मौत मूंखे पुल जो कमु ॾींदो। दुनिया जे सूरनि खां छुटी बसि इन मौत वारी पुल खे क्रॉस करे जन्नत में वेंदुसि। फदखुली फी इबादी वदखुली जन्नती, मुंहिंजे लाइ हुकुम आहे, दाख़िल थी मुंहिंजे बाननि में, दाख़िल थी उन जाइ ते जेका जन्नत मां तुंहिंजे लाइ बणाई आहे। त मोमिन जे लाइ मौत पुल आहे ऐं मोमिन जे लाइ फरहत आहे। पर इहो साॻियो मौत वरी मुनाफ़िक़ लाइ, काफ़र लाइ, फासिक ऐं फाजिर जे लाइ वॾो 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 अज़ाब आहे। रसूलुल्लाह फरमाइनि था कंहिं बि माण्हूअ खे हिकिड़ी जाइ ते 3000 तरारूं हणजनि, 3000 तलवारूं। हिकिड़ी तलवार ई माण्हू खे घायल करे छॾींदी आहे, हिकिड़ी तलवार ई माण्हू खे सूर ॾेई छॾींदी आहे। पर जंहिंखे 3000 तलवारूं लॻनि उहो त कीमो थी वेंदो, उहो त कुचलजी ख़तम थी वेंदो। नबी करीम फरमाइनि था हिकु माण्हूअ खे 3000 तलवारूं हणजनि, जेतिरो 3000 तलवारुनि जो सूर आहे, मुनाफ़िक़ ऐं काफ़र खे मौत जो इन खां बि वधीक सूर थींदो आहे। अल्लाह सिंशल तव्हां असांखे बचाए चओ आमीन। ॾाढे त चओ आमीन नदड़ा। एतिरा भलारा गॾु चाहो, रहमत जी रात आहे, मन कंहिंजी आमीन अघामी वञे। मुंहिंजा दोस्त त इंशा अल्लाह ताला पाण खे ख़ुदा ताला मोमिननि में शामिल फरमाए छॾींदा। मुंहिंजा सॼण, मुंहिंजा भाउ, मुंहिंजा अदड़ा, इहो मौत मोमिन जे लाइ ईद आहे, पर इहो मौत मुनाफ़िक़ ऐं काफ़र जे लाइ अज़ाब आहे। ऐं मुंहिंजा दोस्त, माण्हू जॾहिं वरी क़बर में वेंदो आहे, क़ब्रुल मोमिन रऊदतुम मिन रियादिल जन्नह। नबी करीम फरमाइनि था मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ आहे। जन्नत जो बाग, उन बागन मां, जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग आहे क़ब्र। कंहिंजे लाइ? मोमिन। पर क़ब्रुल मुनाफ़िक़ वल काफ़िर हुफ़रतुम मिनन नीरान। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था मुनाफ़िक़ जी क़ब्र ऐं काफ़िर जी क़ब्र दोज़ख जे खॾनि मां, बाह जे खॾनि मां हिकिड़ी खॾ आहे। मुंहिंजा दोस्त, बाह जे खॾ में टांडा हूंदा, बाह हूंदी, अवां खूरा पचाईंदा आहियो, चिमनियूं पचाईंदा हो, उन खूरे में रुगी बाह ई बाह हूंदी आहे। मुंहिंजा दोस्त जी त नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था जीअं खूरो हूंदो आहे ईअं मुनाफ़िक़ जी क़ब्र खूरे जे मिसल हूंदी आहे, काफ़िर जी क़ब्र बि खूरे जे मिसल हूंदी आहे। मुंहिंजा दोस्तो अदीदो, मुस्लमान मोमिन जॾहिं क़ब्र मां उथंदो त छा चवंदो, वरी मुनाफ़िक़ उथंदो त छा चवंदो? तोखे क़ुरान ॿुधायां, दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा दोस्तो अदीदो, काफ़िर खे, मुनाफ़िक़ खे, गुनहगार खे, बदकिरदार खे, शराबीअ खे, ज़ानीअ खे, बेदीन खे जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े क़ब्र मां उथारींदा, चवंदा कालू या वैलना मन बासना मिन मरक़दना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून। या वैलना मन बासना मिन मरक़दना। वैल थियो, मुसीबत थी वई, कंहिं असांखे क़ब्र मां उथारियो। दाऊं छो? ख़बर अथनि त निकिरूं था, इहो साम्हूं तो बंदि खुलियो, रड़ियूं कंदा, दाऊं कंदा। मंबासना मिन मरक़दना, पोइ वरी चवंदा हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून। अल्लाह ताला फरमाईंदो त अल्लाह जो वाइदो अथव,
जेके रसूलन तव्हां खे सचूं सचूं ॻाल्हियूं ॿुधायूं त मरण खां पोइ उथंदव हमेशह क़बरुनि में कोन हूंदव अॼु उहो अलाह जो सचो वाइदो आहे हाणे जेके गुनाहगार ॾोही शराबी बेदीन ज़ानी बुछड़ा हूंदा बेनमाज़ी बेदीन हूंदा उहे रड़ियूं ऐं दाऊं कंदा पर मुंहिंजा प्यारा दोस्त जेके सालिह बाना क़बरुनि मां उथंदा निकिरंदा त रब जी ज़ात बाबरकात फरमाईंदो सलामुन अलैकुम तिब्तुम फदखुलूहा खालिदीन चओ सुभान अल्लाह रब करीम जी ज़ात बाबरकातुल सालिहन ॿारनि खे क़बरुनि मां उथण सां ई चवंदा सलामुन अलैकुम मलाइका बीठा हूंदा रहमत जा फरिश्ता बीठा हूंदा अल्लाह पाक जल जलालहू अमन वालो जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खां उन खां चवंदा सलाम हुजे व सलाम मरहबा मरहबा तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे अवां आराम सां असांजे जन्नत में हमेशह हमेशह सुकून सां वञी दाख़िल थियो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो साॻी शइ हिकिड़नि जे लाइ क़ैद आहे साॻी शइ हिकिड़नि जे लाइ इनाम आहे इहो छाजे करे हिकिड़ा उहे जेके अल्लाह जा फर्मा बरदार आहिनि उन्हनि जे लाइ मौत भी इनाम आहे त क़बर भी इनाम आहे त क़बर मां उथण भी इनाम आहे पर जेको ख़ुदा जो बेफ़रमान आहे उन जे लाइ मौत भी अज़ाब आहे त क़बर भी अज़ाब आहे त क़बर मां उथण भी अज़ाब आहे चल रब करीम तव्हां असांखे पंहिंजे इबादत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मुंहिंजा आदड़ा मुंहिंजा मिठड़ा भाउ ही वाइज़ फैशन न आहिनि दुनिया में कई कम माण्हू फैशन जे लाइ कंदो आहे मिड़ई शो पीस या वरी माण्हू को पिकनिक मल्हाईंदा हलो मिड़ई घुमी फिरी अचो यादि रखो ही वाइज़ शो पीस न आहे हे वाइज़ जूं महफ़िलूं पिकनिक न आहे हिन मां नसीहत पिरायो अव्हां खे निंड बि प्यारी आहे अव्हां खे बच्चा बि प्यारा आहिनि अव्हां खे माल बि प्यारो आहे अव्हां अहिड़े फसाद जे दौर में पंहिंजूं निंडूं फिटाए बच्चा अल्लाह जे हवाले करे पुठियां माल हूंदो घर हूंदो अलाए दोस्त के दुश्मन के चोर के नुफंगा तव्हांजे घरनि खे तारियूं वेठा हूंदा पर सभिनी शयुनि खे पुठीअ पोयां उछलाए अल्लाह ते भरवसो करे अची वेठो आहे क़ुरान ॿुधण जे लाइ अॼोकी राति जो क़दुरु तॾहिं थींदी जॾहिं क़बर में वेंदी हिन जी मुल्ह हिन जी क़ीमत तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं अखियूं पूर बियूं पोइ चवंदे हाय हा अहिड़ियूं रातियूं जेकर ॿियूं बि गुज़ारियां हा अहिड़ा जलसा ॿिया बि ॿुधां हा तंहिंजे करे हे जलसा फैशन न आहिनि हे तक़रीरनि जा ॾिहाड़ा असांजे लाइ पिकनिक जो सामान न आहे शो पीस न आहे बल्कि हे जलसा इन लाइ कबा आहिनि इन लाइ कराइबा आहिनि इन लाइ अचबो आहे इन लाइ ॿुधबो आहे त अल्लाह जो क़ुरान ॿुधी कुझु पंहिंजी ज़िंदगी खे संवारियूं जेसीं ताईं न पे ॿुधोसीं तेसीं ताईं बेमया रहासीं पर जे ॿुधोसीं त हाणे पाबंद आहियूं अॻे चवांसीं ख़बर कान हुई पर जॾहिं 2-3 कलाक तूं अल्लाह जो कलाम ॿुधी तो आलिम तोखे पैगाम पहुचाइनि था हाणे तुंहिंजो उज़्र क़बूल कोन थींदो हाणे तोखे अमल करिणो आहे शल रब करीम तो असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए हाणे मां तव्हां खां वरी ॿीहर पुछां मौत पक्का आहे या न आहे ड्रिजणो त न आहे न मौत खां न छो ड्रिजऊंसि ईंदो ड्रिजंदासीं छो पर मुंहिंजा दोस्तनि मौत कई खान खपाए छॾिया तव्हांजे भर में सकरन जे पासे हिकिड़ो फ़क़ीर आहे निगारी हमल फ़क़ीर ॿुधो अथव दरवेश ॾिठो तव्हां कीअं क़बर आहे पाण फ़क़ीर अलाए ॾिठो त मुंहिंजो तव्हांजी एॾी वॾी उमिरि त कान्हे का दरगाह ॾिठी अथव दरगाह सही अलाए मूं चवणा मरा जवान जमाण पे ॾेखारिजे हमल फ़क़ीर किथे आहे 150 साल हाँ साईं हाँ ख्वाब में तो ॾिसबो आहे दरगाह दरगाह दरवेश वो फरमाए तो अरबेला अड़बंग ख्याल वॾे जा खाना जन थे कहूं त गुॾाया ताज़ी तीर तुरंग मारे जन थे मर्द मञाया वेर न पायो वंग सहसी साज़ सुरूदा राग रिहाणियूं रंग तन जा हाणे हमल चवे कब्रुन मंझ करंग इहे लाल ललंग खाई खाक फिटा कया दारा हलिया विया सिकंदर हलिया विया सुल्तान हलिया विया आलिम हलिया विया ज़मींदार हलिया विया सोना सोना हलिया विया नायणा हलिया विया हसीन जमील दुनिया जे मथां माण्हू जंहिंजे मुंहुं ॾिसण लाइ माण्हू सिकंदा हुआ जेके महफ़िल जा मोर हुआ ख़ल्क़ाचियुनि जे गॾु थींदी हुई वेहंदा हुआ त सॼा ॾिहाड़ा गुज़री वेंदा हुआ भ्रउ न थींदो हो कचहरीअ मंझां
पर ये लाल ललंग खाई खाक फिटा कया वनी बचंदो नालो ॾाढे त चौका जो बचंदो कुल्लु मन अलैहा फान हर शय के फना है व यबका वजह रब्बिका जुल जलाल वल इकराम। अल्लाह ताला जल जलाल व मन वालो फरमाए तो दुनिया में का बि शय बाकी कान बचंदी जेकॾहिं बाकी हूंदुसि त मां रब हमेशा खां आहियां ऐं हमेशा हूंदुसि। ओ मुंहिंजा दा जेको रब हमेशा खां आहे ऐं हमेशा हूंदो उन सां लव लॻाए उन सां प्यार कर उन जी इबादत कर त तुंहिंजो नालो बि हमेशा हूंदो। पाण यारी रखी आहे फानी शइ सां त जेकॾहिं पाण मरी वञूं 5 साल 6 साल नालो ई कोन्हे को हुयो बि न यादि ई कोन्हे। ॿियो त ठहियो दोस्त ओड़े पाड़े वारा त कोन यादि कंदा पर पुट ई कोन विसारे छॾींदा औलाद खे यादि कोन हूंदो त अबो बि को हुयो ठहियो बसि ॿियो। लेकिन कुर्बान वञा उन अल्लाह जे सालिह बाननि तां जन सारी जिंदगी रब खे रिझायो 100 साल गुज़री विया क़ब्रुनि मां बि नूर जी लाटूं पियो अचनि। इहो छाजे करे चओ अल्लाह जे करे। छाजे करे था चओ सोने कलंदर शहबाज़ खे 800-900 साल थी विया अॼु बि वञ त हज़ारे माण्हू हुते सलामी बीठा। सोने लतीफ़ भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह खे 250 साल थी विया अज भी वन त मुंहिंजा दोस्त मेला लगा पिया हज़ारे खल्क खुदा जी को कुरान पियो पढ़े को कुल पियो पढ़े को गुल पियो विझे को मुंहिंजा अदा छा पियो करे। हज़रत खाई बहाउद्दीन मुल्तानी बहाउल हक रहमतुल्लाह अलैह उन्हीं जी दरबार ते वञ त सुभान अल्लाह मज़ो लॻो पिया 24 कलाक कुरान जी लोलियूं पियो हलन। छो सारी रात सुबहान जागी जन याद कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ चवे मिटीअ बि लधो मान पोइ कोड़े थियनि कुर्बान अचो आसण तन जे। उन्हनि पंहिंजे रब सां लव लॻाई पंहिंजे ख़ुदा जी इबादत कयूं ला इलाहा इल्लल्लाह ते पक्को पक्को ईमान आंदऊं पूरो पूरो भरवसो कयूं। उन्हनि जो यकीन हो ला इलाहा इल्लल्लाह कंहिंजी इबादत कान कबी केरु बि इबादत जो लाइक़ न आहे। इबादत जो लाइक़ आहे त हिकिड़ो रब आहे। पोइ मुंहिंजा अदा जॾहिं हिकिड़े रब जे कढ लॻी पिया त रब वरी जहान हुननि जे कढ लॻाए छॾियो। अल्लाह से फरमाईंदा तूं मुंहिंजो थी त मां सॼो जग तुंहिंजो करे छॾियां पर तूं मुंहिंजो न थींदे त तुंहिंजा घर जा भाती बि तुंहिंजा कोन हूंदा। माण्हू परेशान आहिनि पुट नथो ठहे साईं पुट बेफ़रमान थी पियो आहे। हज़ारे तव्हां मिसाल पढ़िया हूंदा असांजे मुल्क में अचनि पिया रोज़ अख़बारूं पियूं लिखनि भाउ खे क़त्ल करे छॾियो 2 एकड़ ज़मीन ते चाहे जे कोप ते भाउ खे मारे विधो पीउ खे पुट क़त्ल करे छॾियो। इन खां वधीक छा पीउ छा पुट खण बंदूक पीउ पुट खे मारे छॾे पुट पीउ खे मारे छॾे। मुंहिंजा सोना इहो छो आहे इन्हीं जे करे जो असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां बेगाना थिया आहियूं। पर जे असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां लव लॻायूं त ख़ुदा जो कसम आहे तुंहिंजो घर न हूंदो तुंहिंजो घर जन्नत हूंदी। रब खे रिझाए त सही रब खे रिझाए त सही ऐं रब खे रिझायो जनतनि जा बेड़ा ई पार थिया। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुक़ल्लिबुल क़ुलूब मां आहियां माण्हुनि जे कल्बनि खे फेराइण वारो मां आहियां। मुंहिंजी मर्ज़ी आहे नेकी ॾे फेरायां मुंहिंजी मर्ज़ी आहे बुराई ॾे फेरायां मुंहिंजी मर्ज़ी आहे चङाई ॾे आणियां मुक़ल्लिबुल क़ुलूब मां आहियां। अल्लाह से फरमाए थो पर मां कंहिंसां ज़ुल्म कोन कंदो आहियां जो ज़ोरी हुनजो कल्ब ॿिए पासे फेराईंदो आहियां न हो जॾहिं मुंहिंजो बेफ़रमानियूं कंदो आहे त पोइ मां अल्लाह पाक हुनजे घर में दुश्मन पैदा कंदो आहियां। पर जे अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं मुंहिंजो दोस्त हूंदो आहे त मूसा जहिड़े जवान खे फिरौन जे झोली में पालींदो आहियां। ॻाल्हि पे कयमि त मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला दुश्मन जे झोली में पालियो पालियईं आहे न उहो रब करीम जल जलालुहु मन वालो फरमाईंदो आहे मुंहिंजा बाना तूं मुंहिंजो थी पओ त दुश्मन बि तुंहिंजा दोस्त थी पवंदा। पर जे तूं मुंहिंजो न थींदे त पुट बि कुहाड़ी हणंदी बंदूक हणंदी मारींदी ज़ाल बि तोखे ज़हर पीआरींदी घर जा बच्चा बि तोखां बेज़ार थी पवंदा। तूं मुंहिंजो थी पओ त मां तुंहिंजो थी पवां मलहुल मौला फलहुल गुल जंहिंजो रब त तंहिंजो सभु। अल्लाह से तव्हां असांखे इबादत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ला इलाहा इल्लल्लाह जी रुॻी ॻाल्हि थी आहे अञा मोहम्मद रसूल जी ॻाल्हि रहिजी वई अञा 5 ॻाल्हियुनि में अञा 4 ॿियूं बि रहियूं पियूं आहिनि। हाणे अॼु बसि था कयूं पोइ इंशाअल्लाह ताला वरी ॿिए दफ़े
खुदा घुरियो त पोइ वरी बाक़ियल ॻाल्हियूं कर्ज़ तव्हांजो लाहींदासीं। अलाह साईं तव्हांखे असांखे भली जाइ ते आंदो आहे, सुठे कम लाइ आंदो आहे। हाणे इहा दुआ घुरी उथजो त ख़ुदा असांखे इबादत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। बक़िया रमज़ान जा ॾिहाड़ा ख़ुदा जे फर्मा बरदारी में गुज़ारियो, रोज़ा रखो, तरावियूं पढ़ो, हराम खां पाण खे बचायो, कूड़ खां, ज़िना खां, शराब खां, हर गिला ग़ीबत खां पाण खे बचाए ख़ुदा खे राज़ी करण जे लाइ ख़ुदा जा सचा फर्मा बरदार थी पियो बेड़ा ई पार थी वेंदा। मां शुक्रगुज़ार आहियां असांजे दोस्तनि जो जन अहिड़ो अज़ीम शान प्रोग्राम सुहिणो कयो, हेॾो वॾो ख़र्च कयो अथनि ऐं सुहिणी महफ़िल सजाई अथनि। अलाह साईं संदन माल में, ईमान में, बचन में, दीन में, दुनिया में बरकतूं नसीब फरमाए। अलाह साईं हुननि खे दीन ऐं दुनिया जूं भलायूं नसीब फरमाए। अलाह ताला हुननि जा दुश्मन दूर करे, सजण सदाईं साम्हूं करे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।